अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। सदक़ल्लाहु अल-अलीयुल अज़ीम। मेरा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह असांजी खुशनसीबी जो अल्लाह असांखे दफ़ो ॿीहर पंहिंजे मुर्शिदनि जे आस्थाने ते हाज़िर थियण जी सआदत अता फ़रमाई आहे। यकीनन ज़िक्र वारनि मजलिस रूह जी तस्कीन आहे, क़ल्ब और दिमाग़ जे लाइ आराइश ऐं सुकून जो सबबु आहे। 29 ॾियारा तव्हां पंहिंजे घरनि में कमकारनि में रहो, हिकिड़ो ॾियारो जेको तव्हां हिते अचो था तव्हांजे 29 ॾींहंनि जे लाइ तस्कीन जो सबबु बणिजी वेंदो। हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही नव्वरल्लाहु मरक़दहु फ़रमाईंदा हुया त सोबत असर इहो कंदी आहे जो जीअं फूकड़ो हूंदो आहे न, उनखे फूकींदासीं त फूकिजी वेंदो, वॾो थी वेंदो। उनखे थोरो सोराख छॾे ॾियो त आहिस्ते 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 हवा निकिरंदी वेंदी, वरी साॻियो प्लास्टिक जी ज़रूरत थी वेंदी। अल्लाह वारनि जी सोबत बि हिकिड़े ॾींहं जी छो न हुजे, हिकिड़ी घड़ी जी छो न हुजे, वो अल्लाह जी मोहब्बत में इहो भरे छॾी रही आहे। वरी शैतान जी सोबत अची थी वञे, वरी यारी दोस्ती संग साथ अहिड़ो असर थी करे जो उहा रहमत वारी हवा निकिरी थी वञे। वरी जेको तव्हां हिते अचो था, अल्लाह वारनि जी सोबत में वेहो था, इहो मुर्शिद जी हिकु निगाह तव्हांजे सीने खे अल्लाह जी मोहब्बत सां भरे छॾींदी आहे। त दोस्तो, वॾे में वॾी नेमत, वॾे में वॾी दौलत पैसो नाहे, जायदाद नाहे, माल मिल्कियत नाहे, तव्हांजी ज़िंदगी जो सरमायो माल दौलत नाहे, अहल औलाद नाहे, इहे त हर शइ टेम्पररी आरज़ी आहिनि, हिकिड़े ॾिहाड़े हथनि मां हली वेंदियूं। असुल मिल्कियत हीअ सालिहनि जी सोबत आहे, अल्लाह जी ज़िक्र। हर शइ तव्हां को चोरी करे सघे थो, माल तव्हां खां खसे सघे थो, तव्हांजा कपिड़ा को चोरी करे सघे थो, तव्हांजी मोबाइल खसिजी सघे थी, तव्हांजो पैसो माण्हू खसे सघनि था, शैतान तव्हांखे गुमराह करे बदअमली में विझी सघे थो। पर हीअ जेका सोबत आहे अल्लाह वारनि जी, न चोर चोरी करे सघे, न भोरो भुर करे सघे, न गवर्नमेंट टैक्स लॻाए सघे, इहा अल्लाह जी अता आहे जो तव्हां अल्लाह वारनि जी सोबत में घड़ी जी सोबत कंहिं बुज़ुर्ग जे साम्हूं, आलिम जे साम्हूं वेही तव्हां हिकिड़ो दीन जो मसलो सिखो, आलिम रब्बानी जे साम्हूं वेही तव्हां हिकिड़ो दीन जो मामलो सिखो, उन 100 सालनि जी इबादत कयो। मदीने वाले साईं फरमायो, इहो हिकिड़ी घड़ी तव्हांजी 100 सालनि जी इबादत खां वधीक अफ़ज़ल आहे। दोस्तो, हिन सोबत सां रलिजी हलो। सोबत जो असर आहे, सोबत जो संगत जो असर थींदो आहे, बुरो यार बुरो बणाईंदो, चङो यार चङो बणाईंदो आहे। जेतिरी बुरी सोबत में वेंदो ओतिरो हुनजो तव्हांजे मथां बुरो असर थींदो, जेतिरो चङनि सां वेंदो ओतिरो चङो असर थींदो। साईं जन क़िबला आलम हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त हिकिड़ी ॿेड़ी हुजे, ॿेड़ी पाणी में तरंदी पई आई ऐं हुनजे मथां 10 माण्हू सवार हुया। दरिया मां ॿेड़ी पाण बि तरंदी पई आई ऐं पाण सां गॾु 10 ॿिया सवार तारींदी पई आई। साम्हूं हिकिड़ो कुंड हुजे, थुड़ हुजे काठ जो, 100 गुण दरिया में उड़ंदो पियो आहे। थुड़ पाणी में गोता पियो खाए, वरी ॿाहिरि पियो निकिरे, वरी गोता पियो खाए, वरी ॿाहिरि पियो निकिरे। थुड़ पुछा कयो, ॿेड़ी कान्हे ॿेड़ी, तूं बि काठ आहीं, मां बि काठ आहियां, तूं बि वण जो हिसो आहीं, मां बि वण जो हिसो आहियां, तूं बि वण मां कटिजी आयो आहीं, मां बि वण मां कटिजी आयो आहियां। पर छा ॻाल्हि आहे जो तूं पाण त तरी थी, पर ॿिया तारियो पई
पर तोमे में फर्क ये हुआ है जो तोखे के कारीगर जा हथ न लगा है, मुझे कारीगर जा हथ लगा। कारीगर के कटे घड़े ठाहे मेहनत करे आरी सा कटे मुखे कोका हथौड़न सा पुटी मुखे मुझे अंदर कोका है मुखे तकलीफ नहीं उन्हें का बाद में तैयार करे एड़ो समारे होते जो ने दरिया में लहरों में छोड़े में पान तरह पैदा दया बता या दोस्तों अल्लाह हमारा नी सोहबत अल्लाह हमारा नी संगत अल्लाह हमारा नी संगत में अची बेहण भी दियो न कारीगर जो कम कंदो आ मानू केतरो गुनहगार इंसान इंसान है सब इंसान के जेड़ा है पर के इंसान इन दुनिया के दरिया में गुनाह के दरिया में गोता खाइंदा ता वणन पिया बदकारियों में बेहयाइयों में जिनाओं में चोरियों में गिलाओं में बेहयाई के कमन में मुब्तला है उनमें गोता खाइंदा उनमें मरदा रहन था पर चले के अल्लाह हमारे जो हथ लगी वने कल्ब दे के बली यती आलू लगी वने दिन को साईं के जवान जो कल्ब दे हथ लगी वने वो मानो मान दर्द वाला ब्याह ये नसीब न थींदी आ रोज़ो ये नसीब न थींदो आ जगरे कोई कुरान पढ़जे हा त अल्लाह ताला नबीयन जो अमली असर उनजे मथा थे के मानो तरो ताजा थी तैयार थी जन्नत बनने में अरे जो सुभान अल्लाह क्या समझ में आए देखो कुरान हुक्म तो दे कुरान अमर तो दे नमाज पढ़ो कुरान अमर तो दे ज़कात दो कुरान अमर तो करे जिहाद कयो कुरान अमर तो करे दीन ते हलो कुरान अमर तो दे त गुनाह का पाण के बचायो चोरी न कयो ज़िना न कयो बदकारी न कयो कुरान अमर तो दे नेकी कयो अबे पानी खिदमत कयो अल्लाह जा हुक्म मनो पर उन ते अमल कीअं कबो इहो वरी मदीने वारे साईं सेखारियो सुभान अल्लाह जेके सोहबत मुस्तफा में बैठा जेके लजपाल नबी की संगत में बैठा मुझे दिल पर नबी की सोहबत में बैठा सोहबत जो इहो असर थियो जो अल्लाह कुरान में फरमायो कुल्लुम वअदल्लाहु हुस्ना जेके असहाबी मदीने वाले सा कल सोहबत इख्तियार करने वाला है तब सबनी सा अल्लाह जन्नत जो वायदो करे छॾियो जोर सां जो सुभान अल्लाह जन्नत जो वायदो नमाज पढ़ण जे करे कोन थियो तवज्जो मुड़िया जन्नत जो वायदो रोजे रखण जे करे कोन थियो जन्नत जो वायदो ज़कात ॾियण जे करे कोन थियो सहाबी मुजाहिद हुया मुखय्यर हुया सखी हुया गनी हुया असहाबी तहज्जुद गुजार हुया असहाबी नमाजी हुया असहाबी मुजाहिद हुया गाजी हुया शहीद हुया सिद्दीक हुया असहाबन में हर अमल हुयो असहाबन में हर खैर जो कम हुयो पर कुरान इन जे करे कोन चयो त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़वानु अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो ये रब खां राज़ी थी विया इहो उन्हनि खे सहाबियत जो दर्जो कुरान ते अमल करण जे करे न मिलियो उन्हनि खे दर्जो मिलियो मदीने वारे जी सोहबत इख्तियार करण जे करे महबूब दीदार कयो उन्हनि जलवे मुस्तफा ॾिठो महबूब जी बर्खास्त मशिस्त में जे वेठा मदीने वाले साईं जी संगत में वेठा महबूब जो उथण ॾिठुन मदीने वाले जो वेहण ॾिठुन मदीने वाले जी गुफ्तगू ॿुधन महबूबन करीमन जी संगत में वेठा दीदार मुस्तफा में मुस्तफी थिया ऐं महबूब सां इश्क रखियनि मोहब्बत रखियनि मदीने वाले जा बहाना बणिया अहिड़ा बणिया जो असहाबी
नंढड़े शहजादे सगीर 12 पर नबी दी सोबत, नबी दे इश्क, नबी दी मोहब्बत तुझे हैदर करार बनाए करवा। सोबत दी शया जो ना करा के कारगर बनाई लिया, सोबत दी शया जब बदकार के पाकिरदार बनाई लिया, सोबत दी शया जब गुनहगार के वलीउल्लाह बनाए छड़ी लिया। मुझा दोस्तों मुजाहिदा करे, मुराकबा करे, इबादत करे, समय साल लगाए ताकि सालिह वाले की सोबत में रहे। 100 साल की इबादत रियासत एरो असर कोन करिया जो अल्लाह वाली घड़ी की सोबत बादल में तरक्की आए चलिया। खुश नसीब आए जो हेड़े जमाने में अल्लाह असांखे कामिल मुर्शिद अता फरमाए। इनते जेतरी खुशी कयूं ओतरी घटा, जेतरी खुशी कयूं ओतरी घटा, जेतरा अल्लाह जा शुक्राना अदा कयूं छो त नेमत मिले उन शुक्र अदा कजे। अल्लाह जो कुरान तो फरमाए ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम, जे अल्लाह जो शुक्र अदा कंदो अल्लाह तव्हांखे वधाईंदो। दिल पर साईं जे मिलण ते शुक्र अदा कयूं त अल्लाह असांजे वतन में वधाईंदो। सुभान अल्लाह। ॾिसो न इन सोबत जो असर आहे। तव्हां अॻु छा हुयो, अॼु निहारियो त दाढ़ी आहे, मटको आहे, नंढन आहे, मस्जिद में वेठा आहियूं, उन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे? अल्लाह रहमत वसाए मरहूम गुल मोहम्मद लाशारी जी क़ब्र ते चवे थो पीर दुनिया में प्यार मत ना दिल पर साईं रोई, साईं रोई। पीर दुनिया में प्यार मत ना दिल पर साईं रोई, साईं रोई। हशर में सब वली कहूँगा दुनिया, हशर में सब वली कहूँगा उते हुंदो दिल पर साईं दिलवा। ओ पीर दुनिया में प्यार मत ना दिल पर साईं रोई, साईं रोई। अब ॾिसो न दिल पर साईं असांखे इल्मु ॾिनो, हिकमत ॾिनी, रूहानियत ॾिनी, साईं मुंहिंजा दीन ॾिनो, ईमान ॾिनो, क़ुरान जो तर्जुमो दिल पर साईं सेखारियो, हदीस जो मफ़हूम दिल पर साईं सेखारियो। छा कुझु नाहे जेको दिल पर साईं वटां असांखे न मिलियो आहे? ॿुधायो तव्हां। जेके इल्मु वारा उन्हनि खे इल्मु ॾिने, जेके किताब नथा पढ़नि उन्हनि खे तक़रीर जे ज़रिए ज़िंदगी ॾिने, हर शइ दिल पर साईं असांखे अता कई। ॿाहिरि खां वठी किले थो पियो त हलो मदीने वारे जी दरबार ते पहुचो। पाणे जी दम हो त कुझु आऊं अॻ भरी थी हा कुझु तव्हां बि विख वधायो न, तव्हां बि विख वधायो। हिते को बीहे जेको निभाइण वारो, सची मोहब्बत रखण वारो। नाले गणिया फ़क़ीर न थींदासीं इंशाअल्लाह। चओ नाले गणिया फ़क़ीर जे भाई चोरी थिया। लतीफ़ साईं जो फरमाए जे भाई चोरी थिया तो मर्द मैदान जो थी, जरा पड़े थी बताना तो क्या भूल जाइए। मर्द मैदान जो थी ॾेखार, सच्चो फ़क़ीर थी ॾेखार। सखड़ो पाण फ़क़ीर न थी, पाणी ज़ाल खे हिन सोबत जी, हिन मोहब्बत जी, हिन दीन जी ॻाल्हि सेखार। पंहिंजे बचनि खे वठी हलिया, पंहिंजे यारनि दोस्तनि खे वठी हलिया। दुनिया जो फ़ाइदो ॾिसो था, हुनजी तबलीग कयो था। बाबा हे कमु कयो, हिन में हे फ़ाइदो थींदो, हे कमु कयो, हिन में हे फ़ाइदो थींदो। ॾिठो हुयो न 2 टे ॾींहं NFT जा मुबल्लिग, यादि अथव विसरी हलियो? असुल पाचको खयो, पोयां लॻाओ त बाबा हे मुंहिंजो अथव, हे छा चवंदा आहिनि रेफरल कोड, हिन ते साईं मुंहिंजा ID ठाहियो। एतिरी दीन जी तबलीग कयो, हा त हेकर नुक़सान खां बची पओ। उन दुनिया जे फ़ाइदे जे लाइ माण्हू जे पायो धिका खाओ था, इन में भलो थो लॻे। छा अल्लाह वारनि जी सोबत जे लाइ माण्हुनि खे दीन नथा सेखारियो? उन्हनि खे छो नथा वठी अचो हिते? अकेला पाण था अचो, न अकेला न अचो, 10 ॿिया पाण सां गॾु वठी अचो।
सच्चा फ़कीर थी वञो, इस्तिकामत वारा थी वञो, इन दरगाह सां वफ़ादार बणिजी वञो। इहा वफ़ा तव्हांखे मुस्तफ़ा जे दरबार में पहुचाए। अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह करीम शाह हिन आसाने सां दिल लाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मुर्शिदनि सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। बिला ताक़ीद मुंहिंजा जेका मुर्शिद ज़िक्र कयो